ॿ ॻाल्हियूं मूंखे ॿुधायो जी साईं। हिन सॼे अरसे में कंप्यूटर जा जेके हार्डवेयर न पर सॉफ्टवेयर जेके डेवलपर आहिनि उन्हनि सां तव्हांजी दोस्ती वधियूं न? मुंहिंजो सॉफ्टवेयर सां तालुक ई ख़तमु थी वियो न, कंप्यूटर सां प्रैक्टिकली तालुक ई ख़तमु थी वियो। न पोइ हाणे 2000 में जो आयो अमेरिका 2000 में आयुसि न अमेरिका, त अमेरिका वापसि अची मूं वरी इनखे जेको सिंधी वारो कमु हो इनखे हथ में कयो। हिन भेरे कम जी नौयत टोटली डिफरेंट हुई। यूनिकोड अची चुको हो, यूनिकोड में सिंधी अल्फ़ाबेट हुई शामिल हुई। हाणे हो इनखे विंडोज़ ते आणण जो मसइलो कंहिं बि कंप्यूटर सिस्टम में कान हुई। यूनिकोड में अची वई, कोड पेज ठही वियो, पर कंहिं सिस्टम में इम्प्लीमेंटेड कान हुई। ऐं मूं इन ते कमु शुरू कयो, उते सिंधी फॉन्ट ठाहियमि पहिरीं त, ऐं उहो फॉन्ट ठाहियमि एग्ज़ैक्टली उहा टेक्नोलॉजी मूं सिखी पहिरियों दफ़ो। हाणे त आसान थी वियो आहे तंहिं ज़माने में कीअं फॉन्ट ठाहिजे, कीअं उन जूं रिलेशनशिप्स ठाहिजनि, कहिड़ा अखर शेप चेंज कनि था, कीअं चेंज कनि था, उहो ठाहे मूं फॉन्ट कंप्लीट कयो। जॾहिं फॉन्ट मूं कंप्लीट कयो उनखां पोइ मूं इनखे कंप्यूटर में इस्तेमालु कयो। जॾहिं कंप्यूटर में इस्तेमालु कयुमि त मूं ॾिठो त सिंधी अखर पाण में सही ॻंढिजनि नथा। त इन पॉइंट ते मूं उते जेके माइक्रोसॉफ्ट वारा आहिनि उन्हनि सां राब्तो करणु शुरू कयो। हीउ मूं फॉन्ट ठाहियो आहे सिंधी लाइ, मूं पंहिंजे ख़्याल में इनखे बिल्कुलु परफेक्ट नमूने ठाहियो आहे, इन में का उणाई कान्हे, पर त बि हीउ कमु नथो करे कंप्यूटर ते। इन जो छा सबबु आहे? इहो जॾहिं उते पहुतो त इतफ़ाक़ सां उन्हनि जो जेको माइक्रोसॉफ्ट जूं ऑफिसिस हूअं त सॼे अमेरिका में आहिनि, पर मेन ऑफिस उते सिएटल में आहे। त उते इतफ़ाक़ सां मुंहिंजो राब्तो थी वियो जेको माण्हू इंचार्ज हो मल्टीलिंगुअल कंप्यूटिंग जो, पॉल नेल्सन उन जो नालो आहे। उन मूंसां राब्तो कयो, उन चयो तव्हां जेको फॉन्ट ठाहियो आहे इहो 100% सही फॉन्ट ठाहियो आहे, इन में का उणाई कान्हे, इनखे इन में अचणु घुरिजे। इहो इन में इन करे नथो अचे जो इन में असां इनखे सपोर्ट सिस्टम में कान ॾिनी आहे। अच्छा, माना हेडक्वार्टर खां बंदि आहे। मतिलबु उते जेसिताईं सपोर्ट सिस्टम में कान ईंदी त फॉन्ट जो यूनिकोड में सपोर्ट हुजणु काफ़ी आहे ई कोन। कंप्यूटर उनखे हैंडल कंदो न सही। ईअं त दुनिया में हज़ारे लैंग्वेजिस आहिनि, उन्हनि जी थोरी सपोर्ट आहे कंप्यूटर में। कंप्यूटर में सपोर्ट ॾियण लाइ असांखे अञा इंफॉर्मेशन सॼी खपे, ही ॻाल्हियूं खपनि, ही ॻाल्हियूं खपनि, तव्हां इन में असांजी हेल्प कयो त असां इन इहो करण लाइ तयारु आहियूं। उहे सिर्फ़ु मुंहिंजी एंथुजियाज़म ॾिसी ऐं इन में आया। उन खां पोइ बाद में मुलाक़ातूं बि थियूं, ऐं उन माण्हू जो कॉम्प्लीमेंट इहो चवणु त मूं दुनिया में केतिरनि माण्हुनि सां मां मिलियो आहियां, पर तव्हां पहिरियां शख़्स आहियो जंहिंखे ॿोली जो, लिंग्विस्टिक्स जो, कंप्यूटर जो, फॉन्ट टेक्नोलॉजी जो, इन्हनि सभिनी शइ जो इल्मु हिकिड़े माण्हू खे, अहिड़े माण्हू सां मां कोन मिलियो आहियां। माना तव्हांजी जंग न छिकी न छिकी मूंखे इहो कॉम्प्लीमेंट ॾिनो, ऐं इट वॉज ग्रेट कॉम्प्लीमेंट, छाकाणि त हू पंहिंजो इन फील्ड जो माण्हू, हा इन फील्ड जो माण्हू हो। चयईं त मां एतिरनि माण्हुनि सां मिलियो आहियां, उन लेवल ते बि वेठो। हा, के माण्हू फॉन्ट ठाहिण जा एक्सपर्ट हूंदा आहिनि, के लिंग्विस्टिक्स जा हूंदा आहिनि, के ॿोली जा हूंदा आहिनि, के कंहिंजा हूंदा आहिनि, पर हिकिड़े माण्हू में मूं इहे सभु ॻाल्हियूं कोन ॾिठियूं आहिनि। सो ही वॉज सो इम्प्रेस्ड, उनजे करे हिन चयो परवाह न कयो, मां इन कम में हथु विझां थो। ऐं उनखे शाबाश आहे, हुन सॼे उनखे मॉडिफाए कयो, उन में चेंजिस जेके करणियूं हुयूं करे मूंखे मोकिलियईं, कि हाणे तव्हां हिनखे मां हीअ शइ तव्हांखे मोकिलियां थो, इहा सिस्टम में विझो ऐं इनखे हाणे टेस्ट कयो। ऐं उहो हुन जेकी शयूं मोकिलियूं, उनखे सिस्टम में विझण जो सॼियूं उहे टूल्स वग़ैरह मूंखे मोकिलियईं। उहे जॾहिं मां सिस्टम में विधियूं न त सिंधी फर्स्ट क्लास थियणु लॻी, परफेक्ट। ईअं सी सिंधी कंप्यूटर जो ॿियो दौरु कुदरत मूंखां ऐं आई एम अमेज़्ड। इन सॼी जर्नी में मुंहिंजी एॾी उहा थींदी आहे न हिकिड़ी, यानी शौक़ु खे छॾे ॿी का ॻाल्हि कान हुई त मूंखे ज़हन में हुजे ही कीअं थियणो आहे, कीअं थियणो आहे।
साईं सियाटल मूं सिलेक्ट कयो 1990 में मां हिते वञी सेटल थींदुसि जेकॾहिं उते सेटल न थियां त शायदि इहा ॻाल्हि न थिए बिल्कुलु साईं साईं हिते आयुसि हिते इहो नौकिरी जे सिलसिले में न अचां त अयाज़ शाह सां इहे मुलाक़ातूं न थियनि त हू इहा ॻाल्हि हुन कोशिशूं करे करे नौकिरी न छॾियो आहे त बि न थिए हा नौकिरी न छॾियां ऐं नौकिरी में जेकॾहिं कंहिं बि हद ते मूंखे का डेपुटेशन वग़ैरह मिली वञे हा त मां त आराम सां उन में हलियो वञा ऐं मां इन पासे त तवजो ॾियण जो सुवाल ई पैदा कोन पियो थियो न छाजी तवजो छाजो ख़्यालु कॾहिं सुवाल यानी ईअं थो लॻे कुदरत घेरे घारे फेराए हेॾां होॾां जाॾे वञा होॾो पोइ धक हणी हेॾे वञी इहो करे ज़बरदस्ती हिकिड़े पासे ॼण आणणु थियो आहे साईं ईअं हुनजो उहो कमु कंप्लीट थियो उहो कंप्लीट करण खां पोइ हुन मूंखे सॼो कीबोर्ड वग़ैरह तंहिं ज़माने में रिसोर्सिस पब्लिकली अवेलेबल कोन हूंदा हुआ हाणे त आहिनि त कीबोर्ड कीअं ठाहिजे हुन उहो सॼो कीबोर्ड ठाहे ॾिनो उन खां पोइ उहो कीबोर्ड ठाहे जॾहिं ॾिनई मूंखे हुन ॿुधायो इन कीबोर्ड खे कीअं इंस्टॉल कजे ऐं उन खां अलावा उन सिस्टम खे कंप्यूटर सिस्टम खे कीअं अपडेट कजे ॼण उहो अपडेट करणु त हुन चयो अॻिते हली असां पाण हिनखे अपडेट करे छॾींदासीं पर हाणे त ज़रूरत आहे हुनखे अपडेट करण जी ॼण त उन में इहो सिंधी वारी सपोर्ट कान्हे पोइ जॾहिं उहो सॼो हुन मोकिले ॾिनो त मूं ॾिठो त उनखे करे सघे थो उन में पर उन में थोरो वक़्तु लॻे थो पोइ उन ज़माने में असांजे सुलेमान शेख साहिब जो फर्ज़न जेको उन बि कमु इन ते कयो पिए पोइ उनखे मूं कॉन्टेक्ट कयो छाकाणि हू कंप्यूटर इन में फील्ड में हो मूं चयो हाणे हीअ सॼी शइ जो नालो छा आहे नालो त अची वेंदो हू चवंदा आहिनि त नाला मूंखे यादि रहनि कोन था चहिरा उअं ई विसरी था वञनि पर हाणे इहा ॻाल्हि त कान्हे चहिरो बि यादि आहे हाणे नालो बि यादि अची वेंदो सुलेमान शेख साहिब जो फर्ज़ हूंदो उहो इस्लामाबाद में बि रहंदो आहे उन खां पोइ मुलाक़ात बि मुंहिंजी थी सो उनखे मूं राब्तो कयो उन सां आई वॉज़ इन टच विद हिम मूं चयो हाणे हीअ सभु शयूं थी वियूं आहिनि हाणे हिन में नंढिड़ो प्रोग्राम लिखिणो आहे उहो हाणे मां लिखी त सघां थो पर मुंहिंजे लाइ वरी उहो सिखणी पवंदी लैंग्वेज तूं इहो प्रोग्राम लिखी मोकिले ॾे सो ही हेल्प मी इनिशियली उहो प्रोग्राम लिखिजे त कीअं माण्हू ऑटोमेटिकली उनखे सिस्टम खे आणे पाण सॉफ्टवेयर इंजीनियर आहे पाण उन में कंप्यूटर में हो इंजीनियर में उन फॉन्ट बि उन वटि ठाहियो पिए ऐं उनखे ई मूं ॿुधायो त तव्हां फॉन्ट हिन नमूने ठाहियो ऐं हीअं जेको आहे इहो कंप्लीट इहो सही आहे इन में ही शयूं रहियल आहिनि जेके हाणे मूं करायूं आहिनि माइक्रोसॉफ्ट ईअं सही इहो ॿियो दौरु ख़तमु थियो ऐं उन में जॾहिं इहो उन्हनि ठाहे ॾिनो त मूं पंहिंजी हिकिड़ी वेबसाइट ठाही ऐं उन ते मूं इहे सभु रिसोर्सिस फ्री रखी छॾिया भुर्गरी.com अञा ताईं पिया आहिनि उन महिल बि इहा भुर्गरी.com ठाहियमि उन ते उहे मूं रिसोर्सिस रखी छॾिया इहा ॻाल्हि आहे साईं 2000 एंड ऐं 2001 जी शुरूआत जी 2001 में आई केम टू पाकिस्तान ऐं 2001 में इहे सर्दियुनि जा ॾींहं हुआ जेके मूंखे चङी तरह यादि आहे त फैमिली सॼी तक़रीबन आई असां हिकिड़ो बहादुराबाद में घरु वरितो कुझु ॾींहंनि लाइ किराए लाइ उते मूंखे यादि आहे रहियुसि मां त मूं अयाज़ शाह सां राब्तो कयो इन दौरान मां जॾहिं 2000 में वियुसि अयाज़ शाह जे भाउ सां आयरलैंड में मुलाक़ात बि थी मुंहिंजी जो आयरलैंड मां वियुसि कुझु जी साईं ज़हीर शाह सां नालो मूंखे यादि नथो पए उते आयरलैंड में हो मुंहिंजी कज़िन हुई नेशनल हाईवे अथॉरिटी में हो न नेशनल हाईवे अथॉरिटी में न हो संदसि भाउ उते रहंदो हो अच्छा आयरलैंड में डॉक्टर हो अच्छा डॉक्टर हो मुंहिंजी कज़िन डॉक्टर हुई डॉक्टर हाणे इंतकाल थी विया डॉक्टर अफ़साना भुर्गरी उहा बि उते रहंदी हुई उन मूंखे चयो अदा तव्हां वञो था अमेरिका तव्हां असां वटि ज़रूरु थींदा वञो पोइ उन वटि संदसि हस्बैंड पंहिंजो वकासी साहिबु उन असां हफ़्तो 15 ॾींहं आयरलैंड वियासीं उते उन सां मुलाक़ात बि थी बहरहाल टू कट द स्टोरी शॉर्ट मां जॾहिं वापसि हिते आयुसि ऐं अयाज़ शाह खे मूं फ़ोन कई अयाज़ शाह उते मूं सां मिलणु आयो त अयाज़ शाह टोटली डिस्टर्ब्ड हो त मूंखे ॻाल्हि सम्झ में कान आई डिस्टर्ब छो आहे अयाज़ शाह त मूं सां मिलियो
मूं ॿुधायोमांसि मां तमामु एक्साइटेड हुउसि त भई हीअ हाणे जेका ब्रेक थ्रू थियो आहे इहो पहिरियों दफ़ो सिंधी लाइ हिकिड़ा नवां दरवाज़ा खोलींदो इंटरनेशनली ऐं सिंधी ॿोली हिकिड़े स्टैंडर्ड फॉर्मेट में सभिनी लाइ अवेलेबल थींदी ऐं इंटरनेट हाणे दौरु आहे इंटरनेट जो इहे माण्हू हर को इन खे करे सघंदो एक्सेस। अयार छा ॾाढो पंहिंजो डिजेक्टेड हुजे मिलियो हुजे न मूंसां थोरी देरि खां पोइ मूंखे उहा ॻाल्हि ज़ाहिर थी त मूंखे चवणु लॻो साईं तव्हां त इहो सॼो ओपन करे छॾियो आहे असांजो छा थींदो तॾहिं मूंखे स्ट्राइक थियो त हुन इहे शयूं सभु क्लोज़ रखियूं ऐं हाणे इहे शयूं ओपन मूं रखी छॾियूं आहिनि फ्री ऑफ कॉस्ट त उनखे इहो थींदो त हाणे त मुंहिंजे रोज़गार ते इहा लत लॻंदी डायरेक्टली हुनखे इहो ज़हन में हो त मां खेसि ॿुधाईंदुसि त हीअ थियो आहे पोइ असां हिकिड़ो मुंहिंजो ख़्यालु आहे असां हिकिड़ो सेटअप ठाहींदासीं जंहिंमें पार्टनरशिप बेसिस ते वी विल रीप द बेनिफिट्स ऑफ दिस ऐं मुंहिंजो ख़्यालु इहो त मुंहिंजो सिंधी ॿोली खे हाणे इम्पेटस जी ज़रूरत आहे हिन वक़्तु जेकॾहिं इहे शयूं क्लोज़ रखियूं ऐं मुंहिंजो सिंसियरली इहो ख़्यालु हो मूंखे हक़ीक़त आई आहे त ज़हन में इहो कोन अयार शाह जे रोज़गार ते का लत लॻंदी मुंहिंजो अयार शाह तमामु कॉम्पिटेंट माण्हू आहे हू इन कम में पंहिंजा रस्ता पाण ठाहे वेंदो ऐं इहा शइ बजाए रुकावट थियण जे उन लाइ पाण हिकिड़ी मुआवन मददगार साबित थींदी पर हुनखे ॾाढो उहो थियो उन खां पोइ मुंहिंजा उन तालुकात यानी हिकिड़े क़िस्म जा ईअं मुआंदाना न पर उन में हिकिड़ी कोल्डनेस अची वई सीवियर थिया हा उहा कोल्डनेस अची वई उन खां पोइ उहो उते घर ते मूंखे वठी वेंदो इन्ही गुलशन पंहिंजो गुलस्तान जोहर इन पासे उन खां पोइ उहा उन जी ईगरनेस जेका हुई न उहा डैम्प थी वई टोटली उहे तव्हां इहो असांजो छा थींदो पोइ मूंखे उहो थियो पर हाणे छा कजे उन वक़्तु ताईं पंहिंजो सभु कुझु थी चुको ऐं जेकॾहिं अॻु में बि थिए आहे शायदि मां उनखे उहो रिव्यू कोन कयां छाकाणि त मुंहिंजो उन वक़्तु बि ख़्यालु हो त अयार शाह मैनेज करण में ही कैन बी वेरी हेल्पफुल ऐं उन्हनि माण्हुनि खे उहो पंहिंजो इहे शयूं खपाए बि सघे थो ऐं सभु मतिलबु खपाए सघे थो मतिलबु पंहिंजी सर्विस अख़बार वारनि खे साईं ज़रूरत आहे न समबडी हू कैन मैनेज द होल थिंग अख़बार वारा थोरी रुॻो ईअं बहरहाल साईं हितां पोइ ॿियो दौर बि शुरू थियो हितां इन्हनि जो बि दौरु शुरू थियो ऐं उनखां पोइ हिकिड़ियूं ॿियूं इंट्रस्टिंग डेवलपमेंट्स अहिड़ियूं थियूं जेके कुदरत जे तरफ़ां हिकिड़ियूं थियनि थियूं ऐं उहे इहे थियूं जो मूंखे माइक्रोसॉफ्ट वारनि चयो त साईं तव्हां असांखे कीबोर्ड अहिड़ो ॾियो जंहिं ते का सरकारी स्टैम्प लॻल हुजे हीअ त तव्हां असांखे मोकिले ॾिनो आहे जेको मैकिनटॉश ते इस्तेमालु थिए थो ठीकु आहे इहो ई असां कंदासीं पर कंहिं सरकारी अदारे खां इन ते स्टैम्प लॻल हुजे त पंहिंजो हीउ उन्हनि खां अप्रूव्ड आहे दैट्स नो प्रॉब्लम ऐं चयूं त इहो असांखे जल्द अज़ जल्द मोकिले ॾियो त जीअं असां पंहिंजे नेक्स्ट सिस्टम में इनखे आणियूं मुंहिंजो ठीकु आहे मां तव्हांखे मोकिलियां थो साईं मूं उहो हिते सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में अलाना साहिबु तॾहिं उन्हनि खे मोकिले ॾिनो साईं मोकिले त ॾिनो हाणे जॾहिं अचे साईं जेसि ताईं आयो हुनजो कमु ई क्लोज़ थी वियो हुननि विंडोज़ रिलीज़ करे छॾी ऐं उन्हनि चयो त हाणे विंडोज़ त असां रिलीज़ करे छॾी आहे उनखे फॉर्मल सपोर्ट त कान्हे पर असां जेके इन में कयूं था जेको एक्सप्लोरर विंडोज़ एक्सप्लोरर उहो जेको रिलीज़ कयूं था जेकॾहिं पुराणे सिस्टम में बि लॻायो वेंदो उहो पाण ई अपडेट करे छॾींदो रिसोर्सिस सिंधी लाइ क़ाबिल इस्तेमालु थी वेंदो ऐं नए कंप्यूटर्स में बि असां उहो विझूं था सिंधी लाइ क़ाबिल इस्तेमालु ज़रूरु हूंदा पर सिंधी एज़ अ लैंग्वेज कैन नॉट बी सिलेक्टेड छाकाणि तव्हां कीबोर्ड बि कोन ॾिनो आहे कीबोर्ड बि कोन आहे हिते भला हिननि खां पुछियो त छा कयूं साईं हिननि मोकिलियो देरि सां मोकिलियो न छो देरि कयूं साईं देरि असां वटि को सबबु हूंदो आहे छा को सबबु कोन हूंदो आहे इहे पियूं ॻाल्हियूं एॾो ज़रूरु थींदियूं आहिनि त हीअ देरि थी वई हीअ कयो हीअ देरि सां आयो हीअ थियो को सबबु कोन हो बसि देरि थी वेंदी आहे असां वटि कमु ईअं ई थींदा आहिनि असां वटि थींदी देरि आहे हा साईं उहो रहिजी वियो ऐं मूंखे उन ते एॾो अफ़सोस थियो मां ॿुधाए नथो सघां मुंहिंजो हीअ त सिंधी जो साईं दैट
proved a blessing in disguise for me. उहो कीअं, जेकॾहिं उन वक़्तु उनजी सपोर्ट अची वञे त वधि में वधि किथे 2 अखर उहो लिखनि किथे कंहिं हंधि त हीउ कमु अब्दुल माजिद भुरगड़ी कयो आहे। ॿी आम पब्लिक खे त ख़बर ई कान पए इहो कमु कंहिं कयो आहे, कंहिंजे हथां थियो आहे। जेसि ताईं मां अॼु पाण पंहिंजो ट्रम्पेट ब्लो कयां, खणी पियो तूतारो खणी सभिनी खे ॿुधायां मूं कयो आहे, त तेसि ताईं कंहिंखे ख़बर ई कान पए इहो कमु कंहिं कयो आहे। चंद माण्हुनि खे ख़बर पए जिन डाउनलोड कयो आहे। हाणे साईं उहो कीबोर्ड जो कोन आयो त मुंहिंजे लाइ ॿियो तरीक़ो कोन हुयो। मूं फॉर्मली कीबोर्ड ठाहे ऐं सिस्टम में ॿियूं शयूं अची वियूं, कीबोर्ड ऐं फॉन्ट्स इहे ठाहे पंहिंजी वेबसाइट ते रखिया ऐं इतां माण्हुनि खे ख़बर पइजणु शुरू थी त भई कंहिं इहो कमु कयो। अच्छा, वेंदे अॼु ताईं कीबोर्ड प्रॉपरली सिंधी जो अञा ताईं, हालांकि सिंधी एज़ अ लैंग्वेज सिलेक्ट थिए थी, अञा ताईं कीबोर्ड प्रॉपरली माइक्रोसॉफ्ट वारनि ॾांहुं अञा ताईं रिलीज़ कोन कयो अथऊं सिंधी जो। छो भला? आई डोंट नो वरी कयो न कोशिशि। साईं कोशिशि हाणे सिंधी में इदारा बि आहिनि, सभु आहिनि, अञा ताईं कीबोर्ड जो उन्हनि रिलीज़ कोन कयो आहे। हाणे कीबोर्ड ठाहिणु आसान बि थी विया आहिनि, कीबोर्ड अवेलेबल बि आहिनि, उहे माण्हू इंस्टॉल बि करे सघे थो। पर उनजो नतीजो इहो निकितो आहे जो हेतिरनि सालनि में, हाणे 2001 किथे 2022 21 सालनि ताईं माण्हू वञी मुंहिंजी वेबसाइट तां मेनली वञी उतां वञी उहो डाउनलोड कनि था, उतां वञी इंस्टॉल कनि था। उन्हनि खे ख़बर बि पए थी हीउ कमु कंहिं कयो आहे, एवरीथिंग साईं कंहिंजो कयल कमु आहे, किथां आहे। ऐं मुंहिंजी इन में का कान्हे, पर उहा वेबसाइट ठही पई आहे, उतां वञी माण्हू कनि था। ऐं जेकॾहिं इहो कमु थी वञे जीअं मूं चाहियो पए त कंहिं माण्हू खे ख़बर ई कान पए इहो कमु कंहिं कयो आहे। हाणे इनखे तव्हां छा नालो ॾींदो? इत्तेफ़ाक़ आहे इहो। इत्तेफ़ाक़ असांजी इन खां हूंदा आहिनि, पर कुदरत जूं ॿियूं स्कीम्स आहिनि जंहिंमें इहे इत्तेफ़ाक़ात न हूंदा आहिनि। इहे के ॿियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि जंहिंखे असां सम्झी कोन था सघूं।